पेरी में लेबर डे मल्हायो थो वञे पूरी दुनिया के अंदर। माज़ी में तक़रीबन 150 साल पहिरियां 1884 ऐं 1886 के अंदर उन वक़्त में अमेरिका के एक शहर शिकागो में मज़दूरनि सां ॾाढो ज़ुल्म कयो वेंदो, वॾी ज़्यादती कई वेंदी हुयूं ऐं मज़दूरनि खां 16 कलाक कमु वरितो वेंदो ऐं मज़दूरनि खे पंहिंजे कम जी उजरत न ॾिनी वेंदी। पोइ मज़दूरनि जी टीम ऐं मज़दूरनि जी जेको आहे तहरीक हलणु शुरू थी। 1884 ऐं 1886 जे अंदरि 13 मई जो जॾहिं ॾियारो थियो त पूरी मज़दूरनि जी टीम ऐं उन इलाइक़े जा मज़दूर गॾिजी करे उन हुकूमत जे ख़िलाफ़ जॾहिं आवाज़ उथारणु शुरू कयो। आख़िर में अव्हांखे जनाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक ॿुधायां त साईं जन जॾहिं दुनिया में तशरीफ़ फरमा थियनि था त तशरीफ़ फरमा थियण वक़्तु साईं जन जी ज़बानी मुबारक मां आख़िरी जेके कलमा जारी थिया उहो साईं जन फरमायो अस्सलातु व मा मलकत ऐमानुकुम, त तव्हांखे निमाज़ी पारत हुजे, निमाज़ जो तव्हां इहतिमाम कयो। ऐं साईं जन जेका आख़िरी ॻाल्हि जेको आहे उम्मत खे ॿुधाए ऐं उम्मत खे गुज़ारिश कई त साईं जन फरमायो वमा मलकत ऐमानुकुम, तव्हां पंहिंजे महततनि सां भलो हलिजो, पंहिंजे मुलाज़िमनि सां भलो हलिजो ऐं जेके तव्हांजा मज़दूर आहिनि उन्हनि सां तव्हां सुठो रवैयो इख़्तियार कजो। एतिरे क़दुरु जो साईं जन फरमायो जेको तव्हां पाण पायो तव्हां पंहिंजे महततनि खे उहो पारायो, जेको तव्हां पाण खाओ तव्हां पंहिंजे मज़दूरनि खे बि उहो खारायो, पंहिंजे मुलाज़िमनि खे बि उहो खारायो। जो मज़दूरनि जी एॾी वॾी अहमियत आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया में तशरीफ़ फरमा थियनि था त आख़िरी वक़्त में साईं जन जी ज़बान मुबारक में जेके कलमा जारी थियनि था उहो बि मज़दूरनि जी अहमियत जे बारे में जारी थियनि था ऐं मज़दूरनि जी भारत जे बारे में जारी थियनि था। मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। सिर्फ़ु इन करे मल्हायो वेंदो आहे त अमेरिका जे शहर शिकागो में हिकु तरह मज़दूर हूंदा, उनखां सॼो ॾींहुं कमु वठंदा हुआ ऐं उनखे मज़दूरी तमामु थोरी ॾींदा। पोइ मज़दूरनि पाण में वेही करे मीटिंग करे इहा हिकिड़ी तहरीक शुरू कई भई असां सॼो ॾींहुं मज़दूरी ताकी असांखे जेको अजुर थोरो थो मिली वञे, उन्हनि पंहिंजियूं कुर्बानियूं पंहिंजा जान जा नवेरा ॾेई करे हिकिड़ो बिल पास करायूं। त इहा हुकूमत बिल पास कयो त तव्हां खां 8 कलाक मज़दूरी वरिती वेंदी, कमु वरितो वेंदो ऐं तव्हांखे मज़दूरी फुल ॾिनी वेंदी। महिरबानी करे हुकूमत खे इहो गुज़ारिश आहे त मज़दूर जो तव्हां क़दुरु कयो ऐं मज़दूर अहिड़ो को रिलीफ ॾियो ऐं जेको आहे सघ वारा माण्हुनि खे बि इहा गुज़ारिश आहे महिरबानी करे मज़दूर जो तव्हां क़दुरु कयो ऐं मज़दूर सां तव्हां सुठो हलो त अलाह साईं तव्हांखे अॻिते आणींदो, अलाह तव्हांखे वधाईंदो। महिरबानी।